बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, अॼु असां सां मौजूदु आहे रीजनल मैनेजर हैंड्स पाकिस्तान मोहतरम अब्दुल रज़ाक उमरानी साहबु। साईं कलमी पोरियो बि काफ़ी घणो कयो आहे, गॾोगॾु ही हिन NGOs में बि पंहिंजूं ख़िदमतूं 20 सालनि खां ॾिनियूं आहिनि। साईं सां गुफ़्तगू कंदासीं त हिन वक़्तु साईं कहिड़े जेको सो प्रोजेक्ट में कमु कनि पिया ऐं हिते साईं जो हैदराबाद में जेको आहे उहो कहिड़ो प्रोजेक्ट हली रहियो आहे। साईं अस्सलाम वालेकुम तव्हांखे। वालेकुम अस्सलाम। तव्हांजी महिरबानी जो तव्हां आया आहियो ऐं हाल वाल वठण जे लाइ तव्हां शुक्रगुज़ार आहियां तव्हांजे वेब चैनल जो। वॾी महिरबानी अब्दुल रज़ाक उमरानी साहबु। तव्हां सभ खां पहिरीं इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु हैदराबाद में तव्हांजो कहिड़ो प्रोजेक्ट हली रहियो आहे। बेसिकली हैदराबाद में त असांजा खोड़ सारा प्रोजेक्ट हलंदा जेके यूनिक बि आहिनि। जीअं असां वटि हिते हिकिड़ो हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर आहे। हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर जो जेको फ़लसफ़ो या फ़िलासफ़ी आहे उन में माज़ूर माण्हुनि खे डिपेंडेंसी ख़तमु करे इंडिपेंडेंट बनाइण वारे कम में असीं शरीक आहियूं। त शहर हैदराबाद जा जेके बि ऐं गॾोगॾु ईअं खणी असीं चऊं त हिन रीजन में जेके बि डिसेबल पर्सन्स आहिनि या पीपल विथ अदर एबिलिटीज़ आहिनि उन्हनि खे असां पंहिंजे उन सेंटर ते जेको इनरोल कयूं था। डेली उन्हनि खे गाॾी खणी ईंदी आहे ऐं उन सेंटर जी ख़ूबसूरती आहे त उन में 60% जेके कमु कंदड़ माण्हू आहिनि उहे ख़ुदि माज़ूर आहिनि। त कासमाबाद में बॉइज़ डिग्री कॉलेज जे भरिसां उहो असांजो सेंटर आहे जंहिंमें असीं मंझंदि जी मानी बि खाराईंदा आहियूं माज़ूरनि खे। उन्हनि जी फिज़ियोथेरापी थींदी आहे, उन्हनि जी स्पीच थेरापी आहे, साइन लैंग्वेज आहे, कंप्यूटर जी तइलीम आहे ऐं गॾोगॾु उन्हनि खे कस्टमाइज़ व्हील चेयर्स जेके आहिनि उहे ॾिनियूं वियूं आहिनि। लाइवलीहुड उन्हनि जो बहितर करण जे लाइ, नंढा नंढा कारोबार करण जे लाइ उन्हनि खे सपोर्ट कई थी वञे, कंप्यूटर जी उन्हनि खे तइलीम ॾिनी थी वञे। त इहो हिकिड़ो यूनिक कमु आहे जेको हैंड्स पाकिस्तान जो आहे पूरे पाकिस्तान में करे पई, जंहिंमें कराची आहे, मुल्तान आहे, इस्लामाबाद आहे, उते बि इहो कमु हले थो। दुनिया में इहो चयो वेंदो आहे त वेस्ट इज़ वेल्थ। त कार्बान जेको आहे जंहिंजे करे अनइवन बारिशूं पियूं अचनि, ॿोॾियूं पियूं अचनि, ज़िलज़िला पिया अचनि, साइक्लोन पिया अचनि ऐं कॾहिं कॾहिं ख़ुश्क साली थिए थी जंहिंखे असीं माना चवंदा आहियूं त भाउ ॾुकार अची वियो हलियो। इहो सॼो क्लाइमेट जे ख़राबु थियण जे करे थिए पियो, छाकाणि जो असां जॾहिं हाई राइज़ बिल्डिंग्स ठाहियूं पिया ऐं असीं इलेक्ट्रॉनिक जा जेके एप्लायंसिस इस्तेमालु करियूं पिया त इन जे करे कार्बान वधे पई, गर्मी पद वधे पियो। नतीजतन तौर ते ॾिसो पिया त केॾीमहिल ख़तरनाक बारिशूं आहिनि, केॾीमहिल ज़िलज़िला आहिनि, केॾीमहिल ॿोॾि पई अचे ऐं केॾीमहिल वरी जेको आहे ॾुकार जी सूरत हाल आहे। त असां वेस्ट इज़ वेल्थ जो प्रॉपर जेको आहे इहो आहे त भई किचिरो जेको आहे उहो बि तव्हांजी दौलत आहे। त असां हिते हैदराबाद में हिकिड़ी कॉलोनी आहे, उन कॉलोनी मां किचिरो गॾु कंदा आहियूं ऐं असांजो वरी IRRC आहे, इंटीग्रेटेड रिकवरी रिसोर्स सेंटर। उन रिसोर्स सेंटर में जेको किचन वेस्ट आहे या ग्रीन वेस्ट आहे उनखे असीं जमा करियूं था ऐं पोइ उन मां वरी नेचुरली कंपोस्ट ठहे थो जेको ज़मीन जे फर्टिलिटी जे लाइ कमु अचे थो। त जेको रिसाइकिल मटीरियल आहे, जेको रीयूज़ मटीरियल आहे ऐं गॾोगॾु पोइ असां किचिरे खे प्रॉपर जेको आहे डंपिंग साइट ते छॾियूं था जेको रिफ्यूज़ल आहे, यानी जेको कंहिं बि कम जो कोन्हे को। इन सां इहो आहे त किचिरे खे का बाहि कान पई अचे, किचिरे खे जेको आहे जिथे किथे पखेड़ण या उछलण वारो कमु कोन थो थिए। उहो किचिरो जेको जंहिंखे आम माण्हू चवंदा आहिनि त भई हीअं उछलण जहिड़ी शइ आहे, उन मां असां रिसाइकिल मटीरियल जे ज़रिए रिसाइकिल करे उन मां असीं कंपोस्ट पिया ठाहियूं ऐं रीयूज़ मटीरियल में लोहो आहे, शीशो आहे या तव्हांजूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके प्लास्टिक जूं शयूं उहे वरी ॿीहर रीयूज़ में तव्हांजी अचंदियूं, उहे बि सेग्रीगेट करे असीं अलॻि कयूं था। ऐं 3 टन पर डे जी हुनजी कैपेसिटी आहे, उहो सेंटर ते कमु करे पियो जेको हिकिड़ो असांजो यूनिक कमु आहे। पाकिस्तान में सवाइ 2-3 जॻहियुनि ते बाक़ी कंहिं जॻह ते अहिड़े क़िस्म जो को बि सेंटर मौजूदु कोन्हे को। यूनिसेफ सां गॾिजी असां इम्यूनाइज़ेशन ते कमु कयो, यूनिसेफ सां गॾिजी असां कोविड जे ज़माने में बि कमु कयो ऐं हिन वक़्तु सिंध हुकूमत सिंध में 20 क्लस्टर ठाहिया आहिनि एजुकेशन खे बहितर बनाइण जे लाइ। छाकाणि जो जेको सस्टेनेबल डेवलपमेंट गोल आहे उन में एजुकेशन 4 नंबर जो एटम आहे ऐं सिंध हुकूमत चाहे थी त तइलीम जेका आहे बहितर थिए, उन करे हुननि गोल नंबर 1 करे उनखे खयो आहे। उन में असां 20 क्लस्टर्स में जेके क्लस्टर झुकतो चइबो आहे ऐं नॉट मोर देन जेको आहे सो 50 स्कूलनि खां वधीक उन झुकते में उन्हनि न खया आहिनि। ऐं हिकिड़ो असांजो हब स्कूल आहे, ॿिया असांजा जेके आहिनि सेल स्कूल आहिनि ऐं टिया वरी जेके आहिनि फीडर स्कूल आहिनि। फीडर स्कूल सेल स्कूल खे फीडिंग कंदा ऐं सेल स्कूल वरी 2-3 सेल स्कूल जेके आहिनि उहे गॾिजी करे हब स्कूल खे फीड कंदा ऐं उहो हब स्कूल जेको आहे उनखे कास्ट सेंटर ॾिनो वियो आहे तव्हांजे हेडमास्टर खे, उनखे अख़्तियार ॾिना विया आहिनि त उहो विदिन द सेल, विदिन द पंहिंजे क्लस्टर
तइलीम खे बहितर बनाइण वारे अमल में शिराकत करे, जंहिंमें मुख़्तलिफ़ स्टेक होल्डर शामिल आहिनि, जंहिंमें IBA शामिल आहे, स्टेडा उन में शामिल आहे। सिंध हुकूमत जो इहो हिकिड़ो कमु आहे त उन्हनि क्लस्टर्स जे ज़रिए तइलीम खे वधीक आसान बनाइजे ऐं उते जेके गाइड टीचर आहिनि या सब्जेक्ट स्पेशलिस्ट आहिनि उहे विदिन द क्लस्टर उन्हनि स्कूलनि खे पंहिंजी सपोर्ट मुहैया कनि। रज़ाक साहब इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु जेको फिलड जे हवाले सां हैंड्स हैदराबाद में कमु करे पई, इन जो तरीक़ेकार छा आहे? ही फिलड जे हवाले सां वरी सिंध हुकूमत हिकिड़ो शानदार क़दम वर्ल्ड बैंक सां गॾिजी करे खयो आहे, जंहिंमें 22 लखनि खां वधीक जेके आहिनि जे घर ठाराए ॾियण वारो कमु आहे। हाणे उन कम में हैंड्स खे 6 डिस्ट्रिक्ट्स मिलिया आहिनि ऐं अहिड़े तरीक़े सां NRSP आहे, इन तरीक़े सां SRSO आहे, साफ्को आहे, TRDP आहे। त हैंड्स के जेके 3 लखनि खां मथे घर आहिनि उन्हनि में हैदराबाद में बि कोई 20,000 ऐं समथिंग जेके आहिनि बेनिफिशरीज़ आहिनि, जिन जी फुली डैमेज घर आहे उनखे 3 लख रुपया ऐं जिन जो पार्शली डैमेज आहे त उनखे 50,000 रुपया। त फुली डैमेज घर वारे कम में वियो आहे त कम्यूनिटी खे एम्पावर कयो वियो आहे। हिन में को मिडिल मैन कोन्हे को, हिन में को ठेकेदार कोन्हे को, कम्यूनिटी जे माण्हूअ जे अकाउंट में पैसा ईंदा ऐं जॾहिं हुन जे अकाउंट में पैसा ईंदा त उहो माण्हू पंहिंजो घर ठाहिण वारो कमु पाण कंदो। सिंध हुकूमत सिर्फ़ु उन में सपोर्ट पई करे। हैंड्स जी टीम आहे जंहिंमें इंजीनियर आहिनि, जंहिंमें असां वटि सोशल मोबिलाइज़ेशन जा ॼाणू साथी आहिनि, जंहिंमें छोकिरा बि आहिनि असां वटि ऐं गॾो गॾु असां सां गॾु असांजी टीम में जेके आहिनि जे फीमेल बि आहिनि, जिन खे आऊं चवंदा असांजूं नियाणियूं आहिनि, बच्चा आहिनि जेके, उहे उन कम जा ॼाणू आहिनि। कम्यूनिटी में वेंदा, विलेज रिकंस्ट्रक्शन कमेटी ॻोठाणा ठाहींदा पाण ऐं पोइ उन्हनि खे बैंक जे ज़रिए संदन अकाउंट में पहिरीं किस्त मिलंदी। पहिरीं किस्त मां जॾहिं हू फाउंडेशन विझंदा ऐं असांजा इंजीनियर जॾहिं उनजी WPC ठाहींदा यानी वर्क प्रोग्रेस सर्टिफिकेट ठाहींदा त उन्हनि खे सेकंड किस्त मिलंदी, जंहिंजे ज़रिए हू वरी लेंटर लेवल ताईं ईंदा। जॾहिं लेंटर लेवल ताईं उन्हनि जो कमु कंप्लीट थींदो त वरी इंजीनियर वेंदा, उन्हनि खे टेक्निकल असिस्टेंट ॾींदा ऐं वरी उन्हनि जी WPC ठहंदी यानी वर्क प्रोग्रेस सर्टिफिकेट ठहंदो। तंहिंखां पोइ वरी उन्हनि माण्हुनि खे थर्ड किस्त जेका आहे मिलंदी। हाणे इन सॼे प्रोजेक्ट जी जेका ख़ूबसूरती आहे त जॾहिं माण्हू वटि खे पैसो उन वटि पाण वटि हुजे, उन पैसे खे यूटिलाइज़ करण जो उनखे अख़्तियार पाण वटि हुजे ऐं गॾो गॾु हू एम्पावर हुजे त हीअ हिकिड़ी वॾी हिकिड़ी बिज़नेस एक्टिविटी सां गॾो गॾु नॉलेज जी एक्टिविटी थींदी, समाज में हिकिड़ो तहरक ईंदो ऐं उन में जेके असांजा मुख़्तलिफ़ स्टेक होल्डर आहिनि, तव्हां ॾिसो त उन में मेसन्स खपनि, राज़ा खपनि, मज़ूर खपनि, लोह जे कम वारा ॼाणू माण्हू खपनि, शटरिंग जे कम वारा माण्हू खपनि, सीमेंट, सरियो, सिरूं, मुख़्तलिफ़ आइटम हिन में यूज़ थींदा। जेके बि आइटम यूज़ थींदा त हिकिड़ो बिज़नेस रिवाइव थींदो ऐं पूरी सिंध में जॾहिं 22 लख घर ठाहिण माना 22 लख बेनिफिशरीज़, 22 लख बेनिफिशरी त असांजी पॉपुलेशन सेंसस जी डेटा इहा ॿुधाए थी त हर घर में घटि 7 माण्हू रहंदा। जॾहिं 7 माण्हू रहंदा त हीअ करोड़ खां मथे आदम शुमारी जेका उहा डायरेक्टली हिन जी बेनिफिशरीज़ आहे, जंहिंखे डायरेक्ट फ़ाइदो थींदो। हाणे इनडायरेक्ट बेनिफिशरी हिन में वरी उहे आहिनि जेके राज़ा आहिनि, मज़ूर आहिनि, दुकानदार आहिनि, किथां चांहि राज़े खे प्यारी वेंदी, केॾीमहिल जेका थो खाधे पीते जी शइ खाराई वेंदी, बाज़ार मां सामान परचेज़ थींदा, त हीअ करोड़नि रुपयनि जी, अरबनि रुपयनि जी हिकिड़ी बिज़नेस एक्टिविटी बि थींदी, जिते माण्हू घर ठाराईंदा, उते एम्पावरमेंट सां गॾो गॾु सोशलाइज़ेशन सां गॾो गॾु उन्हनि खे हिन क़िस्म जी जेका आहे नॉलेज। दौरान साईं जेको इन्हनि पंहिंजो डिसीज़ चयो त असां फ़िलहालु न कंदासीं, NGOs वग़ैरह खे न ॾींदासीं प्रोजेक्ट, असां पाण ई हलाईंदासीं, छा था सम्झो त NGOs खे ॾियणु वक़्ताइतो फ़ैसिलो न उन वक़्तु ॾियनि हा? न, उहो त रिलीफ जूं एक्टिविटीज़ हुयूं जेके ज़ाहिर आहे DDM ठहियल आहे, PDM ठहियल आहे, पोइ वरी नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे, त उन्हनि हिन क़िस्म जा कम जेके आहिनि कया ऐं उन वक़्त में बि NGOs जेके आहिनि ऑन बोर्ड हुयूं ऐं NGOs जेके प्रोजेक्ट हुआ उहे प्रोजेक्ट जेके आहिनि NGOs खे मिलिया, जेके UN एजेंसियूं हुयूं, जेके UN जा मुख़्तलिफ़ इदारा आहिनि उहे आया हुआ, उन्हनि यूनिसेफ हुई, जीअं मुंहिंजो UNFPA आहे ऐं वर्ल्ड फूड प्रोग्राम वारा आहिनि, WHO वारा आहिनि, UNHCR वारा आहिनि, IOM आहे, त उहे जेके UN जा इदारा आहिनि उन्हनि पंहिंजा जॾहिं बि प्रोजेक्ट जेके आहिनि या एक्चुअल में उन्हनि जा जेके आहिनि पाकिस्तान में हलंदड़ कम जेके आहे उन्हनि खे बि उन्हनि थोरो डाइवर्ट कयो ऐं उहे वरी रिलीफ जे एक्टिविटीज़ में लॻी विया हलिया। त उन्हनि खे उन ज़माने में का पाबंदी कोन हुई, बाक़ी रियासत जेका पंहिंजे हिसे जी ज़िम्मेवारी खई हुई उहा रियासत पाण पंहिंजे तरीक़े सां अदा पे कई। हीअ बि हींअर SPHF जे नाले सां जेका हिकिड़ो पूरो सेल ठहियो आहे, सिंध हुकूमत जो हुन में कीन इंट्रस्ट आहे ऐं उनजी 8 तारीख़ ते जेका इनॉग्रेशन बि थी चुकी आहे। मुख़्तलिफ़ बेनिफिशरीज़ खे संदन अकाउंट में पैसा जेके आहिनि 75,000 रुपए जी किस्त मिली चुकी आहे। हिन वक़्तु असीं उन्हनि जी ॿीहर वैलिडेशन पिया करियूं त बाबा जेके बेनिफिशरी जंहिंजा अॻु में नाला आया आहिनि, छा वाक़ई में उहे बेनिफिशरी
नीडफुल हुआ, उन्हनि जी नीड आहे या न आहे। जेकॾहिं वरी के नाला रहिजी विया आहिनि हलिया त उन्हनि खे ॿीहर उन्हनि जा नाला जेके आहिनि शामिलु करियो ऐं पोइ उन्हनि बेनिफिशरीज़ खे जेको आहे थ्रू ही 2 सालनि जो हिकिड़ो कमु आहे। त सरकार जो इहो बि पंहिंजो उन वक़्तु सोच आहे त जेकॾहिं उन्हनि वटि मालिकाना हक़ न आहिनि ऐं सरकारी ज़मीन आहे त असां उहा ज़मीन बि उन्हनि खे अलाट करियूं। ऐं उन में उन्हनि जो वधि खां वधि इहो आहे त औरत खे एम्पावर कयो वञे, डिसेबल जेके आहिनि उन्हनि खे हिन में शामिलु कयो वञे, ट्रांसजेंडर्स खे हिन में शामिलु कयो वञे। त हिकिड़ी बहितरीनु ख़ूबसूरत अमल आहे जंहिंजे ज़रिए हू चाहींदा त जेकॾहिं माण्हू के रहिजी बि विया आहिनि या माण्हू जेके जिन जा नाला हिन में मिस बि थी विया आहिनि हलिया त उन्हनि जा नाला इंक्लूड कया वञनि। ऐं जेकॾहिं को माण्हू जंहिंजो हरू भरू बि नालो लिखिजी वियो आहे हलियो त उनखे वरी उन मां जेको आहे सो डिस्कार्ड कयो वञे, उनजो नालो जेको आहे सो ओमिट कयो वञे। तव्हां सिंध वासियुनि खे पैगाम ॾियणु चाहियो? हा, मुंहिंजो जेके बि तव्हांजो चैनल जेको ॾिसंदा ऐं ज़ाहिर आहे त उनजा व्यूअर्स आहिनि जिन जो तइदाद जेको आहे लखनि में आहे, उन्हनि साथियुनि खे मुंहिंजो इहो पैगाम आहे त हीउ अहिड़ो अमल आहे जंहिंमें ॾिसो गवर्नमेंट टोटली तव्हां ते रिलाए पई करे, रियासत तव्हां ते रिलाए पई करे, NGO तव्हां ते रिलाए पई करे। असां तव्हांजा पार्टनर आहियूं। घर असां न ठाहींदासीं, घर माण्हूअ खे पाण खे ठाहिणो आहे, एम्पावर माण्हूअ खे पाण खे थियणो आहे। ऐं जीअं ॾहनि जो हिकिड़ो कॉल आहे त आख़िरत में ईमान कमु ईंदो, दुनिया में घर कमु ईंदो। त हाणे जेको पंहिंजो घर आहे, जेको तव्हांजे बच्चनि जे रहण जो घर आहे, उन घर खे जेतिरो बहितर तरीक़े सां तव्हां ठाहींदो, बेशक असांखे ख़बर आहे त माण्हू अल्ट्रा पुअर आहिनि, पर माण्हू लोकल मटीरियल यूज़ कनि। माण्हुनि वटि जेकॾहिं के सिरूं पियलूं आहिनि, माण्हुनि वटि को बजरी आहे, सीमेंट आहे, सरियो आहे, को गाडर टीयर आहे, त उनखे बि उन में यूज़ करे सघंदा। इवन जेकॾहिं माण्हुनि वटि अहिड़े क़िस्म जी का बि शइ कान्हे का त घटि में घटि स्किल आहिनि, स्किल पर्सन आहिनि, यानी हुनर ॼाणंदा, रास को कमु ॼाणंदा, त उहो हिन में पंहिंजो इनपुट शामिलु कनि। भला सफ़ा जेकॾहिं हिननि खे अहिड़े क़िस्म जी बि का ॼाण न आहे त मज़ूर तौर ते पंहिंजे घर जे ठाहिण में पाण मज़ूरी कनि, पाण उन में शामिलु थियनि, ताकी हुननि जी घणे खां घणी जेका आहे रक़म उहा बचति में थिए ऐं उन्हनि पैसनि मां उहो घर ठाहिराइण वारो कमु जेको आहे बहितर तरीक़े सां करे सघनि। छो जो हीउ घर कंहिं ठेकेदार जे हथां गवर्नमेंट कोन पई ठाराए, हीउ घर का NGO कोन पई ठाराए, घर माण्हू पाण ठाहींदो। सिर्फ़ु इहा त टेक्निकल असिस्टेंट हुनखे मिलंदो त घर रिज़िलियंट ठाहियो। रिज़िलियंट जो मतिलबु इहो आहे त जेतिरी तव्हांजो हेठाई में घरु हूंदो, तव्हांजी बुनियाद सुठा कोन हूंदा त हर वक़्तु तव्हांजो घर वरी किरण में वेरम न लॻाईंदो। त जीअं ॾिसो अर्थक्वेक खां बचाव जा घर ठाहिबा आहिनि, तीअं वरी ॿोॾि जे बचाव जा घर ठही सघंदा, तीअं बारिशुनि खां बचाव जा घर ठही सघंदा। उन में टेक्निकल असिस्टेंस असांजी टीम ॾींदी, ठाहींदी कम्यूनिटी पाण। सही। अच्छा साईं, महबूब न्यूज़ नेटवर्क 3 सालनि खां कमु करे पियो। हिन में अलहमदिल्ला जेको सो 3 वेबसाइटूं बि इंग्लिश में, सिंधी में, उर्दू में कमु कनि पियूं। तव्हां हिन चैनल जे लाइ छा था चओ? जीअं त लफ़्ज़ महबूब जॾहिं ज़बान ते ईंदो आहे त ज़ाहिर आहे त उन सां सभई ऐं ईअं चवंदा रहंदा आहियूं ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ा ख़ूबसूरत अहसास। जीअं असीं चवंदा आहियूं न त सीन जेको आहे न उहो सदोरो लफ़्ज़ आहे, त सीन सां जॾहिं जेके लफ़्ज़ शुरू थींदा आहिनि उहे ॾाढा ख़ूबसूरत हूंदा आहिनि। सिक, सूंहं, सुरत, साञा, अहिड़ी तरीक़े सां जॾहिं बि लफ़्ज़ महबूब अचे थो। ऐं पोइ वरी हिकिड़ो वेब चैनल आहे जंहिंजा हेतिरा सारा व्यूअर्स आहिनि, तव्हांखे जसु ॾींदुमि, तव्हांजी पूरी टीम खे जसु ॾींदुमि त तव्हां माण्हुनि जो दर्दु, माण्हुनि जा ख़्याल, माण्हुनि जा अहसास, सिंध जूं जेके ॾुखियायूं आहिनि, वरी सिंध में जेके सुठायूं आहिनि, छो जो हमेशह हाकारी रवैयनि ऐं नाकारी रवैयनि में बैलेंस करणु असांजे लाइ ज़रूरी हूंदो आहे। त रुॻी निगेटिविटी खे फैलाइण बि चङी ॻाल्हि कान्हे का। हा, जेका ग़लती थिए थी, जेका ग़लति ॻाल्हि आहे उनखे हाईलाइट करणु, उनजी निदा करणु बि बहितर शइ आहे त जीअं उहा ॿीहर न थिए। पर सुठाईअ खे प्रोमोट करण सां ई सुठाई जेका आहे अॻियां वधंदी। त महबूब लफ़्ज़ सां ई जॾहिं चहिरे ते हिकिड़ी ख़ुशी ऐं रौनक अची थी वञे त महबूब न्यूज़ नेटवर्क जे लाइ मुंहिंजूं नेक तमन्नाऊं ऐं नेक ख़्वाहिशूं आहिनि त जिन बि दोस्तनि ऐं हिन खे जोड़ियो, उन्हनि जे ज़हन में ज़ाहिर आहे हिकिड़ो ख़्वाबु हो त पंहिंजनि माण्हुनि जी ख़िदमत कजे, पंहिंजनि माण्हुनि जे ॻाल्हियुनि खे दुनिया ताईं पहुचाइजे, पंहिंजी ॿोली, माउ जी ॿोली, सिंधी ॿोली, उनजो हिकिड़ो चैनल हुजे जंहिंजे ज़रिए सिंध जेका सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे, सिंध जेका ख़ुशियुनि जी सरज़मीन आहे, सिंध जेका विरहाइण वारनि जी सरज़मीन आहे, उनजी ॻाल्हि खे दुनिया ते पहुचाइजे। त तव्हांजे CEO खां वठी तव्हां सभिनि जो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां तकलीफ़ करे हिते मूं वटि आहियो ऐं हीअ ॻाल्हियूं जेके आहिनि तव्हांजे चैनल जे ज़रिए जॾहिं सॼी दुनिया में रहंदड़ सभई माण्हू उहे जॾहिं ॿुधंदा ऐं ॾिसंदा त उहे बि हिकिड़ो सुठो तासिर वठंदा। त गॾिजी करे असां सभिनि जी कोशिशि आहे हुअणु घुरिजे त माण्हुनि जूं जेतिरियूं बि मिज़रीज़ आहिनि, असांजे माण्हू माण्हुनि जूं जेके बि ॾुखियाऊं तकलीफ़ूं आहिनि, उनखे घटाइण में चैनल ते वेठल दोस्त, उन सां गॾोगॾु सहाफ़ी, साइंटिस्ट, असांजा अदीब, शाइर, मुफ़क्किर जॾहिं गॾिजी हथ हथ में कंदासीं त एनर्जी सां मिली करे सिनर्जी में कन्वर्ट थींदी। पोइ 1+1 न थींदो,
1+1 जो का न उहो 11 थींदो। नाज़रीन, रीजनल मैनेजर हैंड्स पाकिस्तान मोहतरम अब्दुल रज़ाक उमरानी साहब जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। साईं पाण लेखक बि आहिनि, साहब सां साईं जो घणो तमामु चाह रहियो आहे ऐं अॼु मिली करे तमामु घणी ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं साईं सां असांजी यकजहती रहंदी ऐं महबूब न्यूज़ नेटवर्क हमेशह जेके सुठे कदमनि जी साराह कंदो रहंदो। ईंदड़ कंहिं नए महिमान सां गॾु वरी हाज़िर थींदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान शरीफ़ रिंद खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।